हिकड़ीअ में रहवासियनि पारां बुनियादी सहूलतूं ऐं राशन न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। गुलशन शहबाज कॉलोनीअ जे रहवासियनि शाहनवाज़ चांडियो, सैयद नज़ीर शाह, गुलाम अली चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते रहवासियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लॉकडाउन दौरान असांजी कॉलोनीअ खे मुकमल तौर नज़रअंदाज कयो वियो आहे। उन्हनि चयो त हिन वक़्त ताईं असांजी कॉलोनीअ जे रहवासियनि खे राशन न ॾिनो वियो आहे, जंहिं करे पोरियत फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे, हिते जेके बि मज़दूर आहिनि, ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, हिते सभु बेरोज़गार लॻा वेठा आहिनि, मज़दूरी करण वारा आहिनि। हिते को बि ऑफिसर न आहे, हिते सभु अबोज मिस्कीन माण्हू वेठल आहिनि जंहिंजा रोज़गार बंदि कया विया आहिनि। कॉलोनी में असांखे पंहिंजे घरनि में मदद कयो वियो आहे त ॿाहिरि न निकिरो, असांखे पाणी कोन थो ॾिनो वञे, असांखे राशन कोन थो ॾिनो वञे। असां DC साहिब ॾे बि वञी विया आहियूं, मुख़्तियारकार साहिब ॾे बि विया आहियूं, नाज़मन ॾे, सभिनी ॾे वञी चुका आहियूं, पर असांखे केरु फरियाद नथो ॿुधे। DC ऑफिस वारा था चवनि असां काउंसलरनि खे ॾिनो आहे, तव्हांजो राशन जेको सो काउंसलर ॾींदा। पाणी बंदि थी वियो आहे, पाणी असां वटि कोन्हे, बिजली असां वटि कोन्हे। जे असां वटि हीअ कोरोना बीमारी न आहे त असां बुख मरंदासीं। जे असां वटि बीमारी न आहे, असां चऊं था त बीमारी असां वटि हिन महिल ताईं न आई आहे, पर असां इन हिसाब सां महीननि जा महीना मज़ूर तबिको आहे, सभु बुख मरंदासीं। राशन मिलियो वञे न त असां मरी वेंदासीं, बुख नंढा बचा हाणे काॾे असां वञूं साईं। जंहिं वटि वञूं था ॿियनि खे अमीरनि खे ॾियनि था, असां ग़रीबनि खे कोन था ॾियनि। असां मरी विया आहियूं, मिस्कीन आहियूं, हेॾी सी ग़रीब काॾे वञूं। गुलशन शहबाज में सफ़ा सभु मिस्कीन वेठा आहिनि, इहे झूपड़ा आहिनि, का पकी जॻह कंहिंजी बि कान्हे का, पुरनि जॻहनि में वेठा आहियूं, पर राशन कोन थो मिले, पाणी बि कोन्हे को, बिजली बि कान्हे का, असां वटि काॾे वञूं। जेके बि हितां UC जा आहिनि नुमाइंदा, असां उन्हनि खे अपील था कयूं त असांजी हिन गुलशन शहबाज अवाम खे ॾिठो वञे, हिन गुलशन शहबाज अवाम जी मदद कई वञे, इन जी अवाम खे राशन ॾिनो वञे। असांजी इहा ई गुज़ारिश आहे सभिनी भाइरनि खे, असां इन जे लाइ हीअ आवाज़ उथारियो आहे ऐं असांजी तव्हांखे बि गुज़ारिश आहे त असांजे मज़लूम जो इहा आवाज़ उथारियो। रहवासियनि मुतालबो कयो त गुलशन शहबाज कॉलोनीअ जे पोरियतनि खे राशन ॾिनो वञे ऐं इलाइक़े में बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।